जिले थरपारकर में हलंदड़ मलेरिया प्रोजेक्ट तहत खाते की बेध्यानी ऐं लापरवाही सबब आवाम के को भी फ़ायदो ॾेई न सघियो आहे जॾहिं त थरी आवाम लाइ मथां खां मिलियल लखें रुपयनि जूं किटूं सिलाइडूं टैबलेट्स ऐं ॿियूं मेडिसन्स वग़ैरह मुबैना तौर ते विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में सोशल मीडिया ते मिठी जे साथी जावेद वजीर पंहिंजी पोस्ट में लिखियो आहे त DOMC इस्लामाबाद तरफ़ां थर में कमु कंदड़ PLYUC पाकिस्तान अलायंस यूथ काउंसिल नाले NGOs के ॾिनल करोड़े रुपयनि जूं मलेरिया मेडिसन्स वग़ैरह मुबैना तौर ते हड़प थी वियूं आहिनि ऐं ज़िले थरपारकर में मलेरिया प्रोजेक्ट जो फील्ड ऑफिसर राजेश कुमार खोखर मज़कूरा मेडिसन्स गवर्नमेंट डिस्पेंसरियुनि खे फराहम करण बदिरां सरेआम मार्केट जे स्टोरनि ते मुबैना तौर ते विकिरो करे रहियो आहे जंहिं ॻाल्हि जा सबूत पिणु हथ कया विया आहिनि जंहिं में हू माण्हुनि सां डील करे रहियो आहे। जावेद वजीर जी रखियल पोस्ट मूजिब मज़कूरा प्रोजेक्ट 1 साल पहिरीं ख़त्म थी चुको आहे जॾहिं त दवाऊं गवर्नमेंट डिस्पेंसरियुनि खे ॾियण बदिरां मुबैना तौर ते विकिरो कयूं पियूं वञनि ऐं अञा बि इहे मलेरिया वारियूं मेडिसन्स बस टर्मिनल वेझो हिकिड़ी जाइ ते विकिरेला मौजूदु आहिनि ऐं इन्हीअ मामले में DHO थरपारकर ख़ुदि बि भाङे भाईवार आहे। जावेद वजीर मज़कूरा पोस्ट में अॻिते ॾिनल पंहिंजे कमेंट्स में लिखियो आहे त 2 ॾींहं पहिरियां ड्रग इंस्पेक्टर बस टर्मिनल वेझो हिकु जाइ ते छापो हणी 2.5 लख रुपयनि जूं किटूं हथ कयूं हुयूं ऐं ड्रग इंस्पेक्टर जे पुछाणे ते स्टोर मालिक खे सॼी मालूमात ॾिनी जंहिं खां पोइ हेल्थ खाते जे ऑफिसरनि पाण में मिली भगत ऐं ॾेती लेती करे मामले खे उते ई दॿाए छॾियो ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न कई। ॿिए पासे मिठी जे रहवासियुनि मज़कूरा मलेरिया प्रोजेक्ट में दवाउनि जे मुबैना ख़रीद व फ़रोख्त वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे आला इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ हिकदमि कानूनी कार्रवाई कई वञे।